पेरुमल वेझो खिपरो केनाल जे मेन पुल ज़बून हाल हुजण सबबि मुसाफ़िर सख़्त ॾुखियानि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ट्रांसपोर्टरनि मुसाफ़िरनि इलाइक़े वासियुनि ॿुधायो त पुल ऐं रोड भरिसां वॾा खॾा पियल आहिनि, जंहिं सबबि रोज़ हादसा पेश अचनि था। अख़्तियारनि खे आगाही ॾिनी वञे थी, पर रुॻो दिलासा ॾिना वञनि था, को क़दम नथो खंयो वञे। तक़रीबन आए दिन हिते को न को एक्सीडेंट थींदो रहे थो, जीअं रक्शो आहे, मोटरसाइकिल आहे, पंहिंजनि ॿारनि बच्चनि सां माण्हू अचनि वञनि था, उनखे इंतिहाई तकलीफ़ आहे ऐं एक्सीडेंट थींदा रहंदा, पर को रद्द अमल कोन्हे। को अॼु जेको ॾिसी वञे थो चए थो ठीकु आहे सुभाणे इन जो कंदासूं, पर को बि अमल कोन्हे को। ऐं तक़रीबन असांखे तमामु घणी ॾुखियाई आहे। मेन कैनाल खिपरो कैनाल जी जेका पुल आहे तक़रीबन काफ़ी अरसो थियो आहे, साल ॾेढ थी वियो हलियो। साल ॾेढ ताईं हिन पुल जी जेका मेन पुल आहे टंडो मिठा खान खां चोटियारियूं, पेरूमल, अरड़ो मेल, कंडियारी ऐं सिंधुड़ी एयरपोर्ट खे मिलाईंदड़ पुल आहे जेका तक़रीबन ॾेढ साल 2 साल थी विया हलिया। पुल जे भर मंझि वॾो हिकिड़ो खॾो पइजी वियो आहे, जंहिं सबबु ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक खे ऐं मुसाफ़िरनि खे ॾाढी तकलीफ़ अचे थी। हुनजे त पुल ऐं रोड जी हालत ख़राब हुजण सबबि कंहिं बि इन तरफ़ ध्यानु नाहे ॾिनो, जंहिं सबबि कंहिं वक़्तु बि को वॾो हादसो पेश अची सघे थो। को बि खॾा भरण लाइ तयारु न आहे ऐं कंहिं वक़्त में हादसो थी सघे थो। असांजी पैसेंजर गाॾियूं आहिनि, ट्रकूं बि अचनि थियूं, ट्रैक्टर बि अचनि था, ट्राला बि अचनि था, बहरहाल को न को हादसो थींदो हिते। उछाणनि मुतालबो कयो त पुल ऐं रोड जी मरम्मत कराए वॾो जानी या माली नुक़सान थियण खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk